हाँ हाँ। हेलो एवरीवन, अस्सलाम वालेकुम। माया बिलाल ऐं मां आहियां पंहिंजे शहर जामशोरे में। हेॾे मुंहिंजो ॾाढो मूड हुयो त मां मच्छी खावां, ऐं मच्छी वरी जामशोरे जी पूरे पाकिस्तान में फेमस आहे। सो हिन महिल मां वञा पियो ऐं मां रस्ते मां मच्छी वठंदुमि। उन खां पोइ असांजो हिकिड़ो हुते माण्हू वेठल आहे जेको असांजो इंतज़ारु करे पियो, मच्छी ठाहे ॾींदो असांखे। बसि हाणे असां वञूं पिया ऐं उते पुॼी करे असां तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं तव्हांखे असां पंहिंजो पाण सां गॾु इंजॉय कराईंदासीं। सोहणी सिंधु पंहिंजी ॿोली जिया मर्जी मिठड़ी लोली अजरक टोपी शानु असांजो सिंधु जी सकाफ़त मानो असांजो शाह बिटाई कंदो सोली ओ तुझी मुंहिंजी जिंद आसरी पंहिंजी सिंध ओ जहिड़ी सिंधी ॿोली आ तेरा पंहिंजो ॿोली तुझी मुंहिंजी जिंद आसरी पंहिंजी सिंध ओ जहिड़ी सिंधी ॿोली आ तेरा पंहिंजो ॿोली। कीअं थो वञी गरम गरम घी हथ ते सां वराई मच्छी हिन ते तयारु थी आहे न। मच्छी पंहिंजे जॻह पचाए थो हुन जे कम सां मच्छी आहे माना बचपन थी आहे पला मच्छी पचाए असां पाण में पची आहे पचाए त पचाईंदा पाण पची आहे हुन सां गरम गरम मच्छी सां वरी थधो थधो पोली। हा ही गरम गरम मच्छी हुन सां गॾु थधो थधो पोली। मक़बूल मला वाह। अलमदर वारो फाइनली मां अलमदर ते आहियां ऐं ॿेड़ी में वेठो आहियां ऐं छा व्यू आहे। माना तव्हां हिते मच्छी खाओ, ॿेड़ी में वियो ऐं हुन सां गॾु तव्हां पोली जूस पियो, आउट क्लास टेस्ट माना जेको आहे न डबल थी वेंदो आहे। शाह बिटाई सिंधु जे अंदर मेहमान नवाज़ी सिंधु जो असासो सिंधु दरिया पंहिंजो जियापो हरदम झलियूं पया झोली तुझी मुंहिंजी जिंद आसरी पंहिंजी सिंध ओ जहिड़ी सिंधी ॿोली आ तेरा पंहिंजो ॿोली तुझी मुंहिंजी जिंद आसरी पंहिंजी सिंध ओ जहिड़ी सिंधी ॿोली आ तेरा पंहिंजो ॿोली। फाइनली मच्छी असां खाई छॾीसीं ऐं मां आयो हुउमि पंहिंजे दोस्त सिप्तेन सां ऐं वली सां। ॾाढो मज़ो आयो। मौसम बि ॾाढो ज़बरदस्त, जामशोरी जी हवा तव्हांखे पाण ख़बर आहे। पोली जूस सां गॾु मच्छी, आउट क्लास टेस्ट ऐं सिज बि लहण वारो आहे। सो हाणे असां बि पंहिंजे घर ईंदासीं। सो पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं हमेशह पाड़ेवारनि जो ख़्यालु रखिजो, पंहिंजे माइटनि मिटनि जो ख़्यालु रखिजो। पोली कंदा रहो। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़। From the House of Popular,